मुझे अखियुनि में सुकल समुंड ॾिसी मां अंदाज़ो लॻाए सघां थो त तूं सूरज जे सैलाब में लुड़ी अचे ते पातो आहीं। पर घबराए न, तूं सही जगह ते पातो आहीं। दोस्त मुझे पास पुलिस है। बस तूं सही जगह ते पातो आहीं। घबराए न, अचो मूंसां गॾु, अचो। खेर और किला हिते नालियारो ॾोहारी भॼी आयो आहे। ॿुधाए किथे आहे? नालियारो ॾोहारी? साहब हिते केर बि कान्हे को। मुंहिंजो नालो सूबेदार साजन आहे ऐं मूंखे कूड़ खां सख़्त नफ़रत हूंदी आहे। माण्हुनि जूं अखियूं ॾिसी मां पढ़ी वठंदो आहियां ऐं तुंहिंजा लफ़्ज़ तोसां साथ नथा ॾियनि। तूं सरासर कूड़ थो ॻाल्हाईं। साईं मां सच पियो ॻाल्हायां, हिते को बि अहिड़ो माण्हू न आयो आहे। मूंसां कूड़ ॻाल्हाइण जो अंजाम छा हूंदो आहे? शायदि तोखे इहा ख़बर न आहे, तंहिं करे मूंखे ॿुधाए त ॾोहारी किथे आहे ऐं किथे लिकाए रखियो अथई ॾोहारीअ खे? साहब मूं चयो न त हिते अहिड़ो को बि माण्हू न आयो आहे। इहा ॻाल्हि सिपाही वञो दरगाह जी तलाशी वठो। बाक़ी जेकॾहिं हितां ॾोहारी मिलियो न त पोइ सम्झ त तूं वेह। साहब अंदर तो कोई भी काने को। सर अंदर तो कोई भी ना हो। ठीक है, अचो मूंसां। कदे भी न विसारींदुसि। दोस्त भी चवी थो, अहिड़ियूं ॻाल्हियूं बि करी थो। इश्क जनी सिरायो पिया अलफ़ खे ओरीन, उथी असुर वेल जो चरखे खे चोरीन, पोइ सदाई सोरीन सामी सगा सूरजा। दोस्त तूं बि सतायल सूरन जो थो लॻे, पर तूं हिते कीअं? हा दोस्त, शाह साईं चयो आहे न त चोरी सूरनि वारियूं करियूं सूर पचार, किन घणा किन थोरा का नाहे सूरनि खां धार, ॾिना जे दातार मां त झोली पाए छॾियां। सूर त नसीबनि जो हिसो हूंदा आहिनि, बसि साण जो सब्र कंहिंमें केतिरो आहे इहो ई मुंहिंजो मालिक ॾिसंदो आहे। ख़ैर तूं अच मूंसां, कपिड़ा पंहिंजा मटाए, पोइ बाक़ी ॻाल्हियूं बाद में कंदासीं। न दोस्त, मां हिते न रहंदुसि। मुंहिंजे पोयां पुलिस आहे। मां नथो चाहियां त मुंहिंजी बाहि जो सेक तोखे बि अचे।
मां हाणे हलां थो, तूं बस दुआ कर। पर तूं वेंदे केॾां? ही पंहिंजो हथ कड़ियूं। अल्लाह पाक जो मुल्क खुलियल आहे, ॾिसां थो कोन को ठिकाणो। ही हथ कड़ियूं बि टुटी वेंदी। न दोस्त न, कुछ न चजाएं दोस्त, मूंखे वञण ॾे। बाक़ी मां तोसां ई वाइदो थो कयां, मां हिते तोसां मिलणु ज़रूरु ईंदुसि। ठीकु आहे दोस्त, अल्लाह जा मालिक। अल्लाह रब जो कसम आहे। शमन वाह, फैसले मुताबिक अभी जान मोहम्मद रंजा डोई साबित थी चुका है। न सिर्फ चोरी पर वहां ते इज्जत जो फलान लगे। बस साईं, कातब जेको तकदीर में लिखियो सो त थी वियो। मां मजबूर माण्हू छा थो करे सघां साईं? तव्हां जेकी फ़ैसिलो ॿुधायो। हाँ बाबा, आऊं बेड़ो ज़ालिम किथे आ जो शमन के अहिड़ो फ़ैसिलो ॿुधाए सघां जो वीचारो बर्दाश्त न करे सघे। ॿियो सभु तोखे माफ़ आहे शमन, पर हिकिड़ो मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधी छॾ। इज़त जे फलांद में तूं बहादुर जी धीअ जान मोहम्मद जे हवाले कर। छा साईं तव्हां छा पिया चयो? उहो मौसूम न साईं, ख़ुदा जे वास्ते अहिड़ो ज़ुल्म न कयो। उहो मौसूम साईं पंहिंजी माउ खां केॾा जुदा कयो। बस शमन, वधीक न ॻाल्हाए। बाबा जान मोहम्मद, सुभाणे वञी छोकिरी खे वठी अचो। साईं ख़ुदा जो वास्तो अथव, हे मां तव्हांखे हथ थो वधा, ही पटको मेड़े अथव। ख़ुदा जे वास्ते अहिड़ो ज़ुल्म न कयो साईं। या मौला, कहिड़ो ख़ुदा ज़ुल्म कयो। हाँ ॿुधाए त कीअं थो छोकिरी? हाँ मार जेतिरो वणे मार, सुठो इन में अथई त मारे छॾ। जेकॾहिं मां बची वियुसि न, पहिरियां तोखे मारींदुसि। तुंहिंजे मगज़ में तिॾो आहे छा? हा वरी बात तो वरी। उछलियो सली लाकब में। या जान मोहम्मद, तॾहिं त चवंदो आहियां त दुश्मन खे धक हिकिड़ो ई हणिजे, पर संधाए तो हणिजे, पथड़ी बि न करे सघे। हाणे त बनी थो न? तारा साईं बिल्कुलु मञो, जेकॾहिं तव्हांखे मिठो ज़हर चइजे न, इन में को ग़लति न आहे। चाचा साईं, भला हाणे मुंहिंजो फ़ैसिलो कहिड़ो था कयो? बाबा तुंहिंजो फ़ैसिलो मूं वटि न आहे, जान मोहम्मद वटि आहे। कीअं जान मोहम्मद? बिल्कुलु भोतारा साईं, पर हा हा जान मोहम्मद, ॻाल्हि कर, माठ छो थी? ॻाल्हि कर बाबा। भोतारा साईं, अव्हां जे हूंदे असां केरु थींदा आहियूं फ़ैसिले करण वारा? अमी असांजा वॾा आहियो, तव्हांजो हर फ़ैसिलो असांजी अखियुनि ते। हा बिल्कुलु जान मोहम्मद, बिल्कुलु। फ़ैसिलो शमन खां वठिणी पवंदो। कमदार जी बाबा साईं। शमन के फैसले जे लाइ ॿुधाए छॾिजांइ। हाज़ुर बाबा साईं। हा
मासूम सां उन्हनि जे हवाले कयूं? न न, कॾहिं बि न। ख़ुदा खे मञीअ न कजांइ, असांखे उन्हनि जो फ़ैसिलो क़बूल न आहे। मना करे छॾ उन्हनि खे, छो ॾियां पंहिंजी न्याणी उन्हनि खे? कान ॾींदुसां, कान ॾींदुसां। मूंखां को बि न्याणी मुंहिंजे फरण आयो न, मां उन्हनि खे मारे छॾींदीसां। मां भला पंहिंजी मासूम न्याणी उन्हनि ज़ालिमनि खे कीअं थी ॾेई सघां? न चाचा न, इहो फ़ैसिलो मूंखे क़बूल न आहे। मां पंहिंजी न्याणी न ॾींदसि उन्हनि खे। अमर ज़ोरा अॾो ज़ारी आहे। इन ॾाढनि जे ॾेह में असां ॾिसी ऐं ॿुधी त सभु कुझु सघूं था, पर कुझु ई कोन था सघूं। हिते असांजे हथनि ऐं पेरनि खे कड़ियूं ऐं ज़बानुनि खे ताला लॻा। कुझु बि हुजे, कोन ॾींदासीं। छो ॾियोसीं पंहिंजी न्याणी? चई छॾ उन्हनि खे, असीं पंहिंजी न्याणी कोन ॾींदासीं, कोन ॾींदासीं। दादा, मां तव्हांखे ॿाहूं थी ॿधां, मूंखे न मोकिलियो उन्हनि ॾे। मां तव्हांखे हथ थो वधां, मां मजबूर आहियां, मां कुझु बि नथो करे सघां। ख़ुदा जे वास्ते रज़ा ते राज़ी रहो। दिलावर खान बाबा, हाणे त तोखे का शिकायत न आहे रही त मूं मां, या अञा का शिकायत आहे? बाबा साईं, न तव्हां सां शिकायत अॻु में हुई, न वरी हाणे रहंदी। त बाबा इहो कॾहिं था वञो शमन खां पंहिंजी अमानत वठण? अदा जान मोहम्मद वारा थी सके तो बाबा साईं उॾे विया हुजे। बाबा साईं बाक़ी सॼे ॻोठ में यादगार रहंदो त चटी कीअं वठंदा आहियूं, असुल ॻाए वॼाए। तंहिं करे त चवंदो आहियां दिलावर त मूंसां जंहिं बि ज़रे बराबरि वेर रखियो न, उन लाइ धरती पाण टांडो बणिजी वेंदी आहे बाबा। भले छो न खणी हुन में मुंहिंजो सॻो भाउ छो न हुजे। बाबा साईं, मूंखे सभु ख़बर आहे त कहिड़े नांग में केतिरो ज़हर थींदो आहे, विछूअ में केतिरो ज़हर थींदो आहे, ऐं तव्हां में केतिरो ज़हर आहे। पर इहा तव्हांखे बि ख़बर न आहे त हिन दिलावर जी दिलि में छा आहे बाबा साईं। तंहिं करे साॻी ॻाल्हि मां बि चवंदो आहियां, एतिरो थी सघे न दुश्मन खे मूंखां पासो करे, पासो। हा, उन सां मां छा थो करे सघां, इहो उहो सोचे बि नथो सघे। हा पोइ भले सघो छो न हुजे। दिलावर बाबा, ये धमकियूं तोखे मुंहुं अॻियां ॻाल्हाईंदे सुहिन न थियो। बाबा साईं, मूंखे सभु ख़बर आहे, अहिड़ी ॻाल्हि मूंखे किथे सुहे थी, किथे न। हे मक़सद लवाड़ हाणे दिलावर जी शान में न आहे। दिलावर बा, तूं इहो होश में त आहीं न? बाबा साईं, दिलावर होश में हुजे या बेहोश हुजे, पर दिलावर बेमक़सदी ॻाल्हि नाहे कंदो। हल ठीकु आहे, भला जे कॾहिं विसार थो मां तोसां का नाजाइज़ी कयां त पोइ तूं मुंहिंजो छा बिगाड़ींदे? छा बिगाड़ींदे मुंहिंजो? बाबा साईं, असां तुंहिंजो राज आहियूं, इहो दिलावर मञियो। बाबा साईं, राज सां गॾु मां तव्हांजो हमराज बि आहियां, इहा अलॻि ॻाल्हि आहे। तव्हांजा राज समझी त विया हूंदव।
पूरा थियण वारा आहिनि दिलावर जा। दोस्तो ॾिसो था न अॼुकल्ह जे वॾेरनि जो इंसाफ़। जेकॾहिं न इहे वॾेरा ग़लति फ़ैसिला न कनि हा त अॼु असां जहिड़ा धाड़ेल पैदा न थियनि। पर ख़ैर तव्हां ॿुधायो गुलज़ार ऐं डॉलर तव्हां कीअं भुलिजी पिया आहियो? यार चवा तूं असां नंढपण खां वठी दोस्त रहियो आहियूं। असां तोखे दोस्त न पर भाउ सम्झंदा आहियूं। हीउ जेको ज़ुल्म तोसां थियो आहे न इहो सिर्फ़ु तोसां न ईअं सम्झ त असां सां थियो आहे। शहबाज़ असां तुंहिंजो साथ ॾियण आया आहियूं ऐं बर्बाद कंदासीं उन्हनि वॾेरनि खे जिन तोसां ज़ुल्म कयो आहे। न दोस्तो तव्हां पंहिंजी ज़िंदगी असांजे करे ख़राब न कयो। पर तव्हां नथा सम्झो असांजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। असांखे पंहिंजी हालत छॾे ॾियो। असांखे त ॾुख ऐं सूर मिलिया आहिनि, तव्हांखे कहिड़ा ॾुख मिलिया आहिनि? मूंखे तव्हांजी हमदर्दी ॾिसी तमामु घणी ख़ुशी। मां सम्झां थो त जेकॾहिं तव्हां वांगुरु हर इंसान में थोरी बि हमदर्दी हुजे हा न कंहिं ॿिए इंसान जे लाइ त शायदि केरु कंहिंजो ॾोही ई न थिए।